अस्सलामुअलैकुम दोस्तों। यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तईम। दोस्तों, अॼु सुर उमर मारवीअ मां चंद सुखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि लाइ हाज़िर थियो आहियां। उमेद आहे त जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे यकीनन पसंदि ईंदी। मौज़ू जे आगाज़ खां पहिरीं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल सिंध कचहरी खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा कयो। दोस्तों, तक़रीबन हे मुंहिंजो नओं चैनल आहे। हिन खे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह इन 2 महीननि जे अंदरि जहिड़ो तव्हां दोस्तनि साथ ॾिनो आहे त यूट्यूब जी पॉलिसी जे मुताबिक़ जेके व्यूज़ आहिनि से त अनक़रीब कंप्लीट करण वारो आहियां। बाक़ी सब्सक्राइबर ऐं वॉच टाइम ऐं सब्सक्राइब में जेको आहे सो अञा तव्हां दोस्तनि जी मदद जो तलबगार आहियां। यकीनन तव्हां दोस्त भरपूर वोट ॾींदव। दोस्तों, हलूं था सुखड़ियुनि तरफ़। पहिरीं सुखड़ी सुर उमर मारवी। दोस्तों, हाणे उमर मारवी खे क़ैद करे वञी कोर्टनि में बंदि कयो। राति जे वक़्तु जॾहिं ताम मोकिलियईं मारवी लाइ त मारवी खाइण खां इनकार कयो। त ॿारनि वञी उमर बादशाह खे ॿुधायो त मारवी खाए पीए नथी। हिते उमर बादशाह अची पाण मारवी खे चयो त हीउ खा पी, हीउ सभु कुझु तो लाइ आहे। त हाणे हिते मारवी जो ॻाल्हाइण आहे उमर सां त अन जूं सारे मियां सुमरा जेके माल जूं अबाणनि अन जूं रॿूं ऐं माल जूं चाढ़ियूं। चधी उमर रॿूं सारे में सुमरा जेके चाढ़ियूं अबाणनि, हे तुंहिंजे गोश्त पुलाण ऐं मच्छियुनि खे मां छा कयां। उहे जेके रॿूं मुंहिंजा माइट चाढ़ींदा मां मूंखे अॼु उहे यादि पयूं आहिनि। दोस्त, वरी ॿी गुज़ारत वरी बि उमर सुमरियो हुनखे खाइण पीअण जे लाइ ॿिया तरह तरह जा ताम अचे थो। त वरी बि मारवी जो ॻाल्हाइण उमर सां त उहे लोह जूं सारे में सुमरा जेके मर्ज़ बाणनि लोह जूं लिसियूं। लिसी हे हिकिड़ो ॾाटे जो क़िस्म आहे लिसी। त उहे लोह जूं सारे में सुमरा जेके मर्ज़ बाणनि लोह जूं लिसियूं। मर्ज़ आहे वीलड़ो। चेती त उमर उहे लसियूं सारे में सुमरा जेके विलोड़ियूं अबाणनि। हाणे उमर बादशाह चएसि थो त मारवी तूं हिते बुख ते वेठी हूंदे ऐं खा पी ज़िद छॾ। त हिते वरी मारवी जो ॻाल्हाइण उमर सां त खाज ॿोली ज़ात मारण सां। खाज ॿोली ज़ात मारण सां अदा खाज जो आहे रुखो या रुखी, ॿोली सुखी ऐं ज़ात जा न सूंहां। चएथी उमर रुखी सुखी त बि सूंहां मारण सां तो वटि मां सूंहां ई कोन थी। दोस्तो, वरी हाणे सम्झाए थी उमर खे मारवी त पखी जो ॾेई ज़ात खयई नालो केरु चवंदई। पखी जो लामारो ज़ात तुनियाणी नालो आहे सालिम। पखी जो लामारो ज़ात तुनियाणी नालो आहे सालिम। चएथी उमर लामारो ॾेई तो न्याणी खई सालिम केरु चवंदई।
हाणे साईं उमर बादशाह चए थो मारवी खे त मारवी ही कोट महल ही माड़ियूं ही छॾे तूं केॾांहुं वेंदे झंगनि जबलनि में वञी झूपड़ियुनि में रहंदे तूं उते छा वञी कंदे। तिते मारवी जो ॻाल्हाइण आहे उमर सां त नालो सारे मसूमरा ज़ातियुनि आऊं विंध्यासि अदा नालो जाफ़र ज़ात जहान चारण चेती उमर जाफ़र सारे मसूमरा से चारण आऊं विंध्यासि। उम्मीद आहे दोस्तों शुक्रिया तव्हां दोस्तों।